अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे हिन यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। जानी दुश्मन जेका फ़िल्म आहे इन जी अॼु वॾी अपडेट्स अची चुकी आहे, इहा तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों, हिन फ़िल्म में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि ॿुधायो पियो वञे त हीअ वॾी हिकु कामयाबु फ़िल्म आहे। छा वाक़ई ईद ते इहा फ़िल्म जेका हलंदी कामयाब बि थींदी, या अॻियुनि फ़िल्मुनि वांगुरु पुराणे फ़िल्मुनि वांगुरु हिन जो बि साॻियो ई हाल हूंदो? हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। अॼु जी अपडेट हाई लेवल ऐं ज़बरदस्त थियण वारी आहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदोसि त असांजे हिन यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। दोस्तों, फ़िल्म त वाक़ई इन में को शक न आहे, का वॾे स्केल जी न आहे। फ़िल्म वॾे स्केल जी आहे, ज़बरदस्त ऐं कामयाबु फ़िल्म बि नज़र अचे थी। साईं निसार शाह जो जेको लुक ठाहियो अथनि वारनि जो, ऐं हिकिड़े अजीब क़िस्म जो साईं निसार शाह जो हिते किरदारु आहे, ॾिसो था तव्हां तस्वीरुनि में। इहो किरदारु वाक़ई पहिरें चकर ॾिठो वञे पियो, इहो कामयाबु थींदो। अहमद अली शेख ऐं अज़ीज़ कमरानी जी जोड़ी बि ज़बरदस्त ॾेखारी वई आहे ड्रामे में। होॾो इरफ़ान शेख ऐं असगर चौधरी जी जोड़ी बि ज़बरदस्त आहे, ऐं इन्हनि जी मार धाड़ बि हिन फ़िल्म में वॾी आहे, ऐं हाई लेवल जो कमु कयो वियो आहे हिन फ़िल्म में। अहमद अली शेख ऐं अज़ीज़ कमरानी गुंडे जो किरदारु कयो आहे, इरफ़ान शेख हीरो जो किरदारु कयो आहे, ऐं उन जो जेको असगर चौधरी आहे उन बि जेको आहे न हीरे जो पीउ जो यानी हीरोइन जी पीउ जो किरदारु अदा कयो आहे। उनखे मारियो पई वञे थो, ॾेखारियो वञे फ़िल्म में, उन खां पोइ जहिड़ो वधे थो हिन फ़िल्म में। हीअ जानी दुश्मन हिकु बहितरीनु फ़िल्म आहे ऐं हाई लेवल जी। इन में इरफ़ान शेख खे ॾाढो खूंखार ॾेखारियो वियो आहे, गुस्से में ॾेखारियो वियो आहे। यानी हीअ मार धाड़ वारी फ़िल्म आहे ऐं कामयाबु ज़रूरु थींदी, बिल्कुलु थींदी।